अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजाना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना
मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व सादात उज़्ज़ाम व मशाइख़ इज़्ज़ाम, प्यारा मुसलमान भाइरो, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, अवा के ख़बर है त ही भलारो महीनो शाबान शरीफ़ जो महीनो आ। हिन जे 15वीं वारी रात मग़फ़िरत जी रात आ, कमाइण जी रात आ। हिन में अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे लाइ तमाम घणा वॾा इनाम रखिया आहिनि। इन्ही रात मां फ़ाइदे वठण जो सही तरीक़े सां कमा हक़ुहू जेको तरीक़ो आ, उन्हीअ जे बयान करण जे लाइ मूं तव्हांजे आॾो क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कई आ। उन जो तर्जुमो भी पेश कंदुसि इंशाअल्लाहुल अज़ीज़, ऐं उन जे तफ़सीर जे बारे में भी तव्हांजे आॾो कुझु अर्ज़ु कंदुसि, ऐं उन खां बाद में तव्हांखे मां थोरो तवज्जो ॾियारींदुसि त असां पंहिंजी मग़फ़िरत कहिड़े तरीक़े सां कराए सघूं था। पोइ इन्हीअ में तव्हां ऐं असांजे लाइ सभई ॻाल्हियूं अची वेंदियूं। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू जे महबूब करीम जी अज़मत अल्लाह पाक जे दरबार में केतिरी आ, ऐं हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे उम्मत जे मथां पाण केतिरे क़दुरु कहिड़े अंदाज़ में मेहरबान आहिनि। असांखे छा करणो आ, ये कारायतियूं ॻाल्हियूं, ज़रूरी ॻाल्हियूं तव्हां ई असांजे कम जूं ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि जे पेश करण जी कोशिशि कंदुसि। तव्हीं मूंखे दुआ कजो, अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में शाल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हांखे असांखे सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे सभ खां अव्वल अव्हां खे आयत करीमा जी माना यानी तर्जुमो ॿुधायां, उन खां पोइ नंबरवार तफ़सील सां जेतिरो अल्लाह ताला मूंखे चवरायो इंशाअल्लाह अर्ज़ कंदुसि। तव्हांखे गुज़ारिश आहे हिकिड़ो दफ़ो सभई गॾिजी मूंसां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह तमाम वॾो इज्तिमा है। आवाज़ एतिरो कोन थो अचे। साईं मौलाना ग़ुलाम सरवर तव्हांखे घणे वक़्त खां होशियार पे कयो, पर अञा शायदि तव्हांजी निंड कान पड़ी आहे। सभई समझो, सभई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, फला अल्लाह ताला फरमाए तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह
वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह से फरमायो वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, इहे जेके तुंहिंजा उम्मती आहिनि जन तुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे, ऐं तो महबूब करीम खे अल्लाह जो आख़िरी नबी क़बूल करे तुंहिंजे उम्मत में शामिल थिया आहिनि। मुंहिंजा प्यारा हबीब, जेकॾहिं इन तुंहिंजे उम्मत वारनि पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म करे विधो हुजे, दुनिया खे ख़बर आहे त असांजे सोच में ऐं ज़हन में ज़ुल्म कंहिं ॿिए ते कबो आहे, पाण ते कोन कबो आहे। पर असां जेकॾहिं सोचूं त हक़ीक़त इहा ई आहे त इंसान जेका बि बेफ़रमानी कंदो आहे, अल्लाह पाक जी ज़ात खे नाराज़ करे, रसूलुल्लाह जी बेफ़रमानी करे, इस्लाम जी मुखालफ़त करे, शरीयत पाक खां ॿाहिरि कदम रखे, मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहो हक़ीक़त में पंहिंजे पाण ते ज़ुल्म आहे। असां भाईंदा हूं त कंहिंजो प्लाट फबायोसीं, कंहिंजी बनी खसीसीं, कंहिंजो पाणी भॻोसूं, कंहिंजो हक़ कर्ज़ वग़ैरह खाई वियासूं, इहो उन्ही ते ज़ुल्म कयोसूं। पर न, इहो समूरो ज़ुल्म पाण ते आहे। इन्ही जे करे अॼु अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, फमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। जेकॾहिं तूं ज़रे बराबर बि का नेकी कंदो आहे, उन जो बदिलो तोखे मिलणो आहे। पर जेकॾहिं तूं ज़रे जेतिरी का बुराई कंदे, उन जो बि तोखे एवज़ी बदिलो मिलणो आहे। जेको इंसान कंदो आहे उहो ई लोड़ींदो आहे। सभु का बकरी पंहिंजे पाए टंगी वेंदी आहे। इंसान दुनिया में नेकी करे त उन जो हुनखे अल्लाह से बदिलो ॾींदो आहे, पर जे बुराई करे त उनखे बुराईअ जो बदिलो मिलंदो आहे। यादि रख मुंहिंजा भाउ अज़ीज़, जेकॾहिं को बि तो दुनिया में बुरो कम कयो तो वो समझ तो पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो। जेकॾहिं न असां इन्ही हिकिड़ी ॻाल्हि खे, हिकिड़े नुक़्ते खे ज़हन नशीन कयूं त दुनिया जी हर बुराईअ जो नतीजो फिरी पंहिंजी ॻिची में आहे, ऐं इहा लोड़ असांखे लोड़नी पवंदी, ऐं इन जो हिसाब किताब अल्लाह ताला जी ज़ात खे ॾियणो पवंदो। त जेकर इहा सोच असां में पैदा थी पए त घणनि बुराइनि खां पाण बची पऊं। अञा ताईं असां में इहा सोच पैदा कोन थी आहे। ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़, असल रब करीम असां में इहा सोच पैदा करे। ये 4 दिन जी चांदनी अॼोकी ज़िंदगी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु तूं जवान आहे, सुभाणे पोड़ो थी वेंदे। अॼु तूं चङो भलो आहे, सुभाणे तुंहिंजी जवानी ऐं तंदुरुस्ती तोखां मोकिलाए वेंदी। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जवान फूह जवानी में आहे, सुभाणे तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजा अदा कमज़ोरी वारी हालत में थी वेंदी। ऐं जॾहिं तूं हिन जहान खे छॾे अॻिते हलंदे त मिट माइट अज़ीज़ क़रीब भाइर सभु ॿाहिरि बीहंदा, अकेलो क़बर में अल्लाह जे आॾो वेंदे। कारे कलर में माइट मिट अज़ीज़ क़रीब पूरे मोटंदा, छांव जो बंदोबस्त बि कोन कंदा, ऐं उहे तुंहिंजे क़बर जे मथां 15-20 मिंट वेही तुंहिंजो इंतज़ार बि कोन कंदा त वीचारे सां क़बर में अलाए कहिड़ो हाल थियो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे त भर बंजूअ वेही कंदे कहिड़ियूं ॻाल्हियूं, ॼाणी मांजी मोटिया वर वनी ॾेई, पोइ कल कान पेई त ॾाजो ॾिनऊंसि कहिड़ो। मुंहिंजा भाउ, हिन जहान में वॾा वॾा बादशाह, अमीर हा, नवाब हा, हसीन ऐं जमील हा, बहादुर हा, आलिम हा,
अल्लाह जा बाना हा पर हिन ज़मीन जे अंदर वया वरी बाहर कोन आया का ख़बर कान पई उन्हनि जो हाल कहिड़ो आहे नेकन माण्हुनि में नेकीअ जो गुमान आहे अल्लाह पाक उन सां भलाई ऐं नेकी वारो सलूक फरमाईंदो पर तोखे का बि तसल्ली कान्हे त क़ब्र में हुन सां छा थी रहियो आहे तोखे बि हिकिड़े ॾिहाड़े अल्लाह जे दरगाह में अकेले सिर हलणो आहे ऐं रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकाह जे हुज़ूर में हाज़िरी ॾियणी आहे इन जे करे उन सफ़र जी तोखे हिन ज़माने में तयारी करणी पवंदी जेकॾहिं तयारी कंदे उहा तोखे कमु ॾींदी तयारी न कंदे तूं तकलीफ़ में वेंदे हितां रुगो तव्हां नवाब शाह वेंदा हो त बि ओट मोट जो भाड़ो खणी वेंदा आहियो ऐं महल सां वेंदा हो त शाम जो वरी टाइम ते घर मोटी अचां मतां मुसाफ़िरी में सफ़र खुटी पवे सामान खुटी पवे ऐं सिज लही वञे काथे ॾुखियो न थियां पर तोखे उमेद आहे त नवाब शाह वञे थो वरी मोटी ईंदे ऐं हुन सफ़र में वञण खां पोइ उमेद मोटण जी कान्हे का जेकॾहिं उथंदासीं त क़यामत जे ॾियारे उथंदासीं पोइ कहिड़े हाल में उथंदासीं कालू या वैलना मम बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून अल्लाह ताला पांजे कलामे पाक में इरशाद फरमायो आ तजरी माण्हू क़यामत जे ॾिहाड़े क़ब्र मां उथंदा त हाय हाय घोड़ा घोड़ा दाहूं करे उथंदा त मन बासना मिन मरक़दना असांखे न पंहिंजे आराम ऐं सुकून वारी जाइ तां कयो थारियो आ पूरी पंहिंजा पाण चवंदा हाज़ा मा वअदर रहमान ए अल्लाह पाक जेको थारण जो वाइदो कयो हो उहो वाइदो अची वियो आ व सदक़ल मुरसलून ऐं अल्लाह जा रसूल सच चई विया मुंहिंजा भाउ अज़ीज़ ॾुखे सफ़र जे लाइ कुछ तैयारी कर हिन दुनिया की गनीमत शुमार कर गनीमत जान रलमल बैठने को जुदाई की घड़ी सर पर खड़ी है ये जो को गड वेठा हो उठो था वेहो था सेहत तंदुरुस्ती आ दुनिया जी हयाती आ या तवाई असा जे ला गनीमत आ इनी गनीमत वारी जिंदगी मा कुछ करे वठो ए इंशाअल्लाह ताला जे करे हाने कुछ करे वींदे त अगते सजो सफर सवलो थी पवंदो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकाह जी कलाम पाक फरमात वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जेकॾहिं इन्हनि पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे ऐं इंसान जी इहा फितरत आहे त इंसान फितरती तरह सां अल इंसान हरीसुन अला मा मुनिअ जाॾा उनखे झलबो आहे न ओॾे ज़ोर भरींदो आहे या कुदरती हिकिड़ी हुन में का लत रखियल आहे जाॾो झलीस ओॾे ज़ोर भरींदो न झलीस ठहियो असांखे खुदा तबारक व तआला जन जन बुराइनि खां मनो कई आहे जिथे जिथे अल्लाह तबारक व तआला जो मनही आहे त असां उन खां रुकिजी पऊं पंहिंजे पाण ते ज़ुल्म न कयूं अल्लाह पाक जा अवामिर हुकुम अहकाम क़बूल कयूं हुकुम नमाज जो नमाज पढ़ूं हुकुम रोज़े जो रोज़ो रखूं हुकुम शरीयत पाक जी पैरवी करण जो त शरीयत पाक जी पैरवी कयूं हुकुम ग़रीबन मिस्कीनन जी हमदर्दी जो त ग़रीबन मिस्कीनन सां हमदर्दी कयूं हुकुम त ओड़े ई पाड़े जो ख्याल कयो त ओड़े ई पाड़े जो ख्याल कयूं यानी जेके जेके अहकाम खुदा तआला असांखे ॾिना आहिनि असांजे मथां लाज़िमात असां उन्हनि जे मथां वधीक तवजो ॾियूं पर जेकॾहिं फितरती तरह इंसान खां ख़ताब थी पवे ग़लती थी पवे को ॾोह जो कमु थी पियो आहियूं त पेरनि खां मथे ताईं मथे खां पेरनि ते गुनाह में गतल पोइ मायूस न थियो पोइ बि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो दग ठाहे ॾिनो आहे रब ताला फरमाए थो त बाना गुनाह करण खां पोइ बि तूं मायूस न थी दग रस्तो माथो ॾसाए उहो कमु कर त तुंहिंजो बेड़ो तरी पवंदो कुर्बान वञा रब्बुल आलमीन तां हिकिड़े पासे हिदायतूं करे हिकिड़े पासे नसीहतूं करे हिकिड़े पासे असांखे चङायूं चवे ॿिए पासे वरी गुनाह थी पवे त वरी इन के गुनाह के बशकाइण जा गुर ऐं ॾस बि पाण ॾे दुनिया में भाउ खे रंजाईंदो आहे पीउ खे नाराज़ कंदो आहे भाउ अज़ीज़ करीब ओड़े पाड़े वारा कावड़ाईंदो आहे पोइ जन सां तूं कावड़ियल हूंदो आहे उहे तोखे कॾहिं कोन चवंदा हल त असांखे हीअं परचाए हीअं कर उहे तोखे पाण खे वझ ॻोल्हणा पवंदा
कियां रिझाया कियां परचाया कियां हिन खे राज़ी कया कहिड़ो तरीक़ो कया मेड़ वठी वञा यार वठी वञा साख क़ुरान खणी वञा न्याणियूं वठी वञा बिरादर वठी वञा उहो तुंहिंजो कमु आहे उन पंहिंजे कम सां अॻे खे राज़ी कंदो आहे पर जेको तोखां नाराज़ हूंदो आहे उहो तोखे ॾस कोन ॾींदो आहे न को तोॾे न्यापो कंदो आहे त मूंखे हिन तरीक़े सां अची राज़ी कर वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत तां क़ुर्बान वञा बेफरमानी भी तुझी कंदा हूं नाराज भी तोते तू असा के नाराज हूंदो असा तोखे नाराज भी कंदा हूं पर वरी न्यापो भी महबूब जे हथा पाण मोकलींदो आ त हिन तरीक़े सां अचो त बख्शे छॾियां अबा मेहरबान रब आहे या ना है सुभान अल्लाह त चओ यार ॾाढे चओ सुभान अल्लाह न्यापो भी रब अहिड़े हबीब जे हथा तो मोकलाए जेको सरापा रहमत ई रहमत इं न अल्लाह से फरमाए तो पक्को सच्चो न्यापो हुजे महबूब के अल्लाह न्यापो ॾिनो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम ओ मुंहिंजा महबूब इनखे न्यापो पहुचाए इनखे पैगाम पहुचाए मुंहिंजा हबीब मां तोखे चवां थो तूं इनखे चओ त जेकॾहिं इन्हनि पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो आहे बेनमाज़ी आहिनि बेदीन आहिनि सुन्नत जे ख़िलाफ़ विया आहिनि चोरी कई अथनि ज़िना कई अथनि शराब पीतो अथनि हराम खोरी कई अथनि भंग चरस पीता अथनि कई दुनिया जा गुनाह जा कम कया अथनि कुझु बि कयो अथनि मां ईअं कोन थो चवां त फलाणो या फलाणो कमु न कुझु बि कयो अथनि मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे हथां न्यापो थो मोकिलियानि त चवीन जाऊ इहे तो मिठे मोहम्मद करीम वटि हली अचनि इनखे तूं चओ मां अल्लाह जो इनखे पैगाम पहुचाए मां तोखे चवां थो तूं पैगाम ॾीन न्यापो ॾियाए थो चवीन जाऊ क तो वटि अचनि कंहिं वटि रहमत लिल आलमीन वटि सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां कंहिं वटि अचनि चओ रहमत वारे नबी वटि अचनि ओ मुंहिंजा हबीब जाऊ क तो वटि अचनि सम्झ में ॻाल्हि नथी अचे कावड़ियो ख़ुदा अचन वरी रसूलुल्लाह वट कावड़ कई आ सही हाफिज मौलाना गुलाम अहमद अचो वरी मौलवी गुलाम सरवर दे यो ठहे तो कोन थी जो कावड़ बोआ उन्हीं जे दर ते अचबो आ पर मोजा दोस्त है को मोहब्बत का दस्तूर निराला होता है हिते त को जहान ही बियो आ रब ते चो तो कावड़ियो मां यहां परचाइणो थी त मुस्तफा जे दर ते अच कावड़ त मुखे आ नमर बि मुंहिंजो आ नाराज बि मां छो आहियां गुस्ताखी बेअदबी भी मुझी कई थी चवण भी मुझो कोन थो करी रंजायो भी मूं अल्लाह के थी जेकरे हाने मुखे परचाणो थी त बियो को दग को नहीं मुझे हबीब वट अच सही छो भला महबूब वट छो अचूं तो वट अचूं ना अल्लाह ताला फरमाए तो मां वट किथे ईंदो मानू मुल्ला जा अल्लाह जाथे काथे अल्लाह जाथे काथे अल्लाह जाथे काथे मुल्ला पो अल्लाह जाथे काथे तो बोला के परचाण मंदिर में वञ गलायो गलायो शुंदा बा अल्लाह जाथे काथे मुल्ला चो अल्लाह जाथे काथे पीरन ते था वञो दरगाह ते था वञो अल्लाह जाथे काथे हर जाइ ते पुजे हर जाइ ते त मंदिर में वञो मढ़ी में वञो उते भला आहे उते अल्लाह परचंदी न अल्लाह ताला फरमाए तो इज़ा कुरान तो पढ़ा ये आलमन जी जमात बैठी है अल्लाह ताला फरमाए तो इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब इज़ा सअलक जरे जो सवाली छन तुझा सवाल कन या रसूल अल्लाह तोखा इबादी बाना मुझा अन्नी मुझे बारे में या रसूल अल्लाह जेके मां रब जी तलबा मां रब जी गोला है ऐ चवन तो रब किथे मिलंदो उनके चओ तो वे तुझा सवाली बनदा त पो फइन्नी करीब पो जने तुझे दरजा सवाली बनवा त पो मां रब उनके करीब आया
अल्लाह ताला तो वाकई हर जाए ते आ, हर हंद खुदा मौजूद आ। खुदा ताला मकान खां पाका, खुदा ताला जाए खां पाका, खुदा पंहिंजे इल्म सां पंहिंजी कुदरत सां हर जाए ते आ। पर मुंहिंजा दोस्त इहो मतिलबु कोन्हे को त तोखे खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे ॻोल्हणो पवंदो त उन तरीक़े सां तूं खुदा खे ॻोल्हींदे जंहिं तरीक़े सां खुदा चयो आहे त मां तोखे कीअं थो मिलां। अल्लाह ताला तॾहिं फरमाया त जॾहिं मुंहिंजा बाना तुंहिंजा सवाली बणबा इज़ा सअलक इबादी अन्नी, मुंहिंजे बारे में तुंहिंजा सवाली बणजी तोखां जी पुछंदा मुंहिंजे बारे में, तो वटि ईंदा मुंहिंजे बारे में पुछंदा फ या फे जेका जज़ा जी आहे। अल्लाह ताला फरमाईंदो फ इन्नी करीब, पोइ त मां हुनखे करीब आहियां। या रसूल अल्लाह जेको तो वटि ईंदो करीब आहियां ई उन्हीअ खे। खुदा हर जाए ते आहे, खुदा हर जाए ते आहे। तव्हां स्टेशन ते वेठा हो, मां तव्हांखे मिसाल थो ॾियां। कराची खां पेशावर ताईं लाइन विछाई पई आहे, रेल पूरे पाकिस्तान में हले पई। अब आहे या न आहे? ॾाढे छो था ॻाल्हायो? कराची खां पेशावर ताईं लाइन आहे, रेल हले थी, हर जाइ ते आहे। पोइ बिस्मिल्लाह कर माशाअल्लाह, तूं लाखा रोडो भिरिया रोड जे विच ते ट्रेन में टपो ॾे लहो या चढ़ो टंग त वटि जई मरी त पवी। मुंहिंजा दोस्त तोखे गाॾी उते मिलंदी जिते स्टेशन हूंदी, स्टेशन ते बीहंदी चढ़ंदे लहंदे खुदा जे ज़ात बाबरकात जी मुलाक़ात जी। स्टेशन मोहम्मद जो दरवाज़ो आहे। दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। मुझा भा, मुझा अजीज, मुझा मुसलमान दोस्त, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हबीब खे न्यापो ॾिनो। मुझा महबूब मुंहिंजो न्यापो त पुॼा। इन्हनि जन पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे, गुनाह कया अथनि, ॾोह कया अथनि, ख़ताऊं कयूं अथनि। उनखे तूं चओ त जाऊक, तुंहिंजे दरवाज़े ते अचनि। छा कनि? फस्तगफिरुल्लाह, या रसूल अल्लाह तुझे दरवाजे ते अची करे अल्लाह पाक खां माफ़ी घुरनि। छो त तुंहिंजो दर रब जो दर आहे, तुंहिंजे दर ते अचणु रब वटि वञणु आहे। छाजे करे त रब चवंदो आहे मुंहिंजा महबूब वमा रमईत इज़ रमईत, तो कोन उछलायो हो, मां अल्लाह उछलायो हो। ऐं मुंहिंजा महबूब करीम जेके तोसां बैयत कनि था से मूंसां बैयत कनि था। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब तुंहिंजो हथ हेठां या मथां। मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए यदुल्लाह फौक़ ऐदीहिम, ज़ाहिर में त तुंहिंजो हथ मथां आहे पर इहो तुंहिंजो हथ न आहे, मां अल्लाह जो हथ मुबारक आहे। मुंहिंजा हबीब इनखे चओ इहे तुंहिंजे दरवाज़े ते अचनि ऐं अल्लाह खां अची माफ़ी घुरनि। छो त तुंहिंजे दर ते जॾहिं अल्लाह खां माफ़ी घुरंदा त पोइ हिननि जो कमु ठहंदो। हाणे अल्लाह जे हबीब जे दरवाज़े ते बि अचिणो आहे ऐं उन खां पोइ महबूब जे दर ते अची वरी अल्लाह खां माफ़ी वठणी आहे। हाणे त कमु ठहणु खपे। अल्लाह जे हुकुम सां मुस्तफ़ा जे दर ते बि आयासीं ऐं अल्लाह खां बि माफ़ी घुरीसीं। रब तो फरमाए त न, अञा कमु कोन ठहंदो, अञा हिकिड़ो ॿियो शर्त बि आहे। या अल्लाह ॿियो कहिड़ो शर्त आहे? अल्लाह ताला फरमाए थो पहिरीं ॻाल्हि जाऊक, तो वटि अचनि। ॿियो शर्त फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी घुरल। अञा टियों शर्त बि आहे वस्तगफर लहुमुर रसूल, जॾहिं अल्लाह खां माफ़ी घुरनि त वरी रसूल बि उन्हनि जी सिफारिश करे। पोइ जॾहिं रसूल उन्हनि जी सिफारिश कंदो लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। अल्लाह ताला लाम ताकीद जो आणे पक्की ॻाल्हि फरमाए थो त पोइ ज़रूर बिल ज़रूर अल्लाह खे पंहिंजे रब करीम खे तौबा क़बूल करण वारो ऐं रहम करण वारो लहंदा। याने रब पोर जे मथां ज़रूर महिरबानी कंदो। जॾहिं मुस्तफ़ा जे दर ते ईंदा अल्लाह खां माफ़ी घुरंदा ऐं नबी पाक बि उन्हनि जी सिफारिश कंदो त पोइ अल्लाह पाक उनखे माफ़ फरमाईंदो। ऐं मुंहिंजा दाहणे मालूम थियो असां जेकॾहिं गुनहगार आहियूं पोइ शवाल जे महीने में माफ़ी घुरऊं, रमज़ान जे महीने में माफ़ी घुरऊं, जुमे जी राति माफ़ी घुरऊं, कहिड़ी बि तारीख़ ते रब खां माफ़ी घुरऊं। रब करीम जी ज़ात असांखे माफ़ी वठण जो तरीक़ो ॾसे छॾियो आहे त माफ़ तॾहिं कंदो सां जॾहिं मुंहिंजे मुहम्मद करीम जो वसीलो वठी ईंदो। मुस्तफ़ा जे वसीले खां सां रब राज़ी कोन थींदो।
ऐं हबीब जे दरवाज़े ते अचण खां सवा ख़ुदा माफ़ी कोन कंदो। अल्लाह ताला माफ़ तॾहिं कंदो जॾहिं तव्हां महबूब पाक अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते ईंदो। मुंहिंजा अदा तॾहिं त वीचारे कंहिं सिंधी शाइर में चयो आहे न त रब रिझा अहिड़ो सवलो आहे, रब रिझा अहिड़ो, रब रिझा अहिड़ो सवलो आहे, रब रिझा अहिड़ो सवलो आहे, पाद गिची में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा, मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए। गुरु तोखे अची वञे मां रब करीम नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजे साह जे रगुन खां बि वेझो आहियां, पर मूंखे तव्हांखे परचाइणो आहे। उहो रब जेको तव्हांजे साह जे रग खां बि वेझो आहे, उहो रब चए थो त तव्हांखे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर ते अचणो पवंदो, मुंहिंजे नबी जी दामन वठणी पवंदी, हुज़ूर जे वसीले सां अर्ज़ु करणो पवंदो, तॾहिं मां रब करीम तव्हांखे माफ़ फरमाईंदुसि। मथां को सुभाणे तव्हांखे चवे अदा इहा आयत सची आहे, पर इहा आयत उन ज़माने लाइ हुई जंहिं ज़माने में नबी पाक हुआ। अॼुकल्ह कोन्हे, हाणे सभु को किथे थो नबी पाक वटि वञी सघे। इहो अलाह सही सहाबनि खे चयो हो, उन ज़माने वारनि खे चयो हो, उन वक़्त वारनि खे फरमायो हो त तव्हांखे माफ़ी वठणी आहे त नबी पाक वटि अचो। ऐं मां अॼुकल्ह सभु को हाणे बेरिया रोड वारा किथे मदीने वेंदा, सभु को त कोन थो वञी सघे, ऐं सभु कंहिंजे लाइ वञण बि महाल आहे। हाणे पोइ सभु को नथो वञी सघे त आयत सिर्फ़ु उन ज़माने जे लाइ आहे, अॼोके ज़माने लाइ कान्हे का। अहिड़ा चंडरा निभागा आहिनि जेके चवनि था, तव्हांखे सुभाणे चवंदा, इन जे करे मां अॻु वाट ई तव्हांखे ॿुधाए छॾियां, तव्हांखे गुरु सेखारे छॾियां ऐं अव्हांजो अक़ीदो दुरुस्त करे छॾियां त तव्हांखे पतो पए त अल्लाह जो क़ुरान क़यामत ताईं काराइतो आहे। छा ख़्याल आहे बेरिया रोड जा मुस्लमान, छा तव्हांजो ख़्याल आहे? क़ुरान पाक क़यामत ताईं काराइतो आहे या सिर्फ़ु उन ज़माने ताईं हुयो? अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में फरमायो आहे त बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जी जे नाज़िल फरमायो आहे फुरक़ान खे पंहिंजे बंदे जे मथां, पंहिंजे महबूब नबीअ जे मथां, त लियकून तां त थी पवे इहो क़ुरान लिल आलमीन नज़ीरा, इहो क़ुरान पाक सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर बणिजी अचे। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों तवज्जो आहे, हथ मथे खणी वधिजो, तवज्जो आहे। अल्लाह ताला छा फरमायो? लियकून लिल आलमीन नज़ीरा, इहो क़ुरान पाक तां त सभिनी जहाननि वारनि जे लाइ नज़ीर थी अचे। यानी नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह पाक जे तरफ़ां जेको क़ुरान पाक आंदो आहे सो सभिनी जहाननि जे लाइ आहे। शार थी वियो मुस्तफ़ा ते दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अवां खां मां हिकिड़ो सुवाल पुछां, जवाब ॾियो। क़ुरान पाक रुगो मके मदीने वारनि जे लाइ आहे या सॼे जहान लाइ आहे? पक पोइ जे सॼे जहान जे लाइ आहे त पोइ वाह बि कूड़ा आहिनि, जे सॼे जहान जे लाइ आहे त पोइ सुन्नी सचा आहिनि। छो त हू चवनि था त इहो क़ुरान सिर्फ़ु उन ज़माने वारनि लाइ हो ऐं मके ऐं मदीने वारनि लाइ हो, उन वक़्त जे लाइ हो, अॼुकल्ह जे लाइ न आहे। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त सभिनि जो अक़ीदो आहे त क़ुरान सॼे जहान जे लाइ आहे ऐं हक़ीक़त बि सॼे जहान लाइ आहे। छो त क़ुरान पाक पुराणो थींदो ई कोन, छो त बेदीन मुल्हिद जेके आहिनि न, मुल्हिद
हिकिड़ा अथव ॾाढ़ी वारा बेदीन, ॿिया अथव बेॾाढ़िया बेदीन। बेॾाढ़िया बेदीन जेके कम्यूनिस्ट, अब समझो था न सही, उहे चवंदा त अञा मुल्ला अञा क़ुरान खे वठो अचनि। 1400 साल गुज़री विया, दुनिया वञी चंड ते पहुती, मुल्ला अञा क़ुरान मूं हथ नथा गड़नि पिया। इहे बि बेदीन आहिनि। ऐं ॿिया वरी ॾाढ़ी वारा, निमाज़ बि पढ़ंदा, माशाअल्लाह, कांच बि मथे, वॾे भाउ जो चोलो, नंढे भाउ जी कांच। सम्झो था न, कपिड़ा पाईंदा त चोलो हूंदुनि वॾे भाउ जो ऐं कांच हूंदनि वरी नंढे भाउ जी। माशाअल्लाह, मथे ते बि को चङो भलो को निशानो ठहियल हूंदनि। मुंहिंजा दोस्त परे खां पधरा पिया नज़र ईंदा। ऐं उहे वरी बेदीन कहिड़े क़िस्म जा, इहे वरी चवंदा हा त क़ुरान उन ज़माने लाइ हो, अॼुकल्ह जे लाइ कोन्हे। पोइ फ़र्क़ु त कोन थियो, हू बि बेदीन, ही बि बेदीन। हू बि चवनि था त पुराणो क़ुरान आहे, तूं बि चईं थो त क़ुरान महदूद आहे। अहले सुन्नतुल जमात आशिकनि जो अक़ीदो आहे, जहिड़ो मदीने वारनि लाइ क़ुरान पाक काराए थो आहे, तहिड़ो रूई ज़मीन जे लाइ क़ुरान काराए थो आहे। जहिड़ो महबूब जे ज़माने में कम वारो हो, तहिड़ो अॼोके ज़माने में बि कम वारो आहे। ऐं इन क़ुरान जे सदके ही जहान हले थो। क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। जहिड़ो रसूलुल्लाह जे ज़माने में क़ुरान काराए थो हो, अहिड़ो अॼु बि आहे। जहिड़ो मदीने वारनि जे लाइ हो, अहिड़ो असांजे लाइ बि आहे। रुगो असांजे लाइ न आहे, बल्कि पूरी रूह ज़मीन वारनि जे लाइ आहे। ऐं इहो जेको हुकुम आहे, जाऊक, अचो रसूलुल्लाह जे दरवाज़े ते, इहो क़यामत ताईं हुकुम आहे ऐं सभु कंहिंखे हुकुम आहे। हाणे कीअं अचिजे महबूब जे दर ते, ज़ाहिरी तौर सभु को वञी कोन थो सघे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे महबूब करीम खे अल्लाह पाक हिन काइनात जो रूह बणायो आहे। मुस्तफ़ा जो रूह, मुस्तफ़ा जी ज़ात हिन काइनात जो रूह आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी, जेको मुहक़्क़िक़ अलल इतलाक़ जंहिंखे आलिम चवंदा आहिनि, ऐं मुंहिंजा दोस्त मुखालफ़नि वटि बि मञियल शख़्सियत आहे। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मिशका शरीफ जे शरह अशअतुल लमआत में बाब तशहुद में अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु, इन्ही जे शरह में शेख साहब अब्दुल हक मुहद्दिस देहलवी आलिम लिखियो आहे त याद रखो, मुसल्ली रा बायद अज़ीमाना आगाह बाशद। शेख साहब फरमाए थो त निमाज़ी खे खुर्जे, निमाज़ीअ खे जुगाए थो त निमाज़ी हिन हक़ीक़त खां वाक़ुफ़ हुजणु खपे। शेख साहब कहिड़ी हक़ीक़त आहे? शेख साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त निमाज़ी जमल अत्तहियात में चवंदो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु, ऐं प्यारा नबी तोजे मथां सलाम हुजे, तोजे मथां रहमतूं हुजनि, तोजे मथां बरकतूं हुजनि। चवे थो त निमाज़ी जॾहिं इहे लफ़्ज़ चवे त मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे पंहिंजे आॾो हाज़िर ऐं नाज़िर सम्झे। नबी करीम खे पंहिंजे आॾो हाज़िर ऐं नाज़िर सम्झे, ऐं हाज़िर ऐं नाज़िर सम्झी नबी करीम जे लाइ तसव्वुर करे ईअं चवे त मां नबी पाक जे मथां रूबरू सलाम पढ़ी रहियो आहियां। छाजे करे? शेख साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, इन्हीअ जे करे जो हिन काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मुंहिंजे मुहम्मद करीम जी रूहानियत मौजूद आहे।
मुझे महबूब जी रूहानियत इन पूरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे में दर ज़राइरे कायनात उन बुज़ुर्ग जा लफ़्ज़ हन माना ज़रड़ो 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 छाखे चइबो आ अवां जे घर में जे कदे छत में को सोराख़ हुंदो आ अवां जे घर जे दीवार में को सोराख़ हुंदो आ पोनी सूराख़ में जा सिज जो रोशनी अंदर ईंदी आ पोनी सिज जी रोशनी में तवां के नंढड़ा नंढड़ा ज़रड़ा नज़र ईंदा हन जेके उॾामंदा हन पिया जेके करोड़नि लखनि जे तादाद में हूंदा आहिनि उन्ही खे ज़रड़ो चइबो आहे चवे थो त दुनिया जे कायनात में जेको बि ज़र्रो ज़र्रो आहे उन कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मुंहिंजे मोहम्मद जी ज़ात मौजूद आहे पोइ निमाज़ी खे खपे त जॾहिं अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवे त नबी पाक खे हाज़िर ऐं नाज़िर सम्झी महबूब करीम अलैहिस्सलाम के आडो समझी ऐं महबूब करीम ते सलाम मोकले इए भाई त नबी करीम मुझे आडो आहिन मां सलाम अर्ज कया थो मुस्तफा बुधन भी था रुगो बुधन कोन था मुझो हबीब मुखे जवाब भी दे थो ए मुहक्किकीन उलमाए अहले सुन्नत जो अकीदो आ रुगो शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी न आओ तमा तो के आलम इस्लाम जे अजीम हस्ती हजरत इमाम गजाली जो भी हवालो पेश करे छजा सबई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह खुली खुली चो सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा तवज्जो आहे जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह अल्लाह ताला तव्हां खे खुश रखे इमाम गजाली चओ सुभान अल्लाह तो के इहो भी बुधाए छॾियां त इमाम गजाली केर आहे नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं मेराज ते पे विया चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह त महबूब पाक अलैहिस्सलाम जी आसमान ते हजरत मूसा सां मुलाकात थी कैसा मुलाकात थी बाबा हजरत मूसा अलैहिस्सलाम सां मुंहिंजे नबी जी मुलाकात थी हजरत मूसा अलैहिस्सलाम मुझे महबूब जो दीदार कयो ऐं महबूब करीम सां थोड़ो गुफ्तगू कयई अर्ज कई त सोना नबी अवां फरमायो आ त उलमाए उम्मती कल अंबिया फिल बनी इसराइल मुझे उम्मत जा आलिम इए आहिनि जीअं बनी इसराइलन में उन्हनि जा नबी हुआ यानी बनी इसराइल जे नबीअनि बनी इसराइल ताईं दीन जी जीअं तबलीग कई हक़ अदा कयूं मुझे उम्मत जा आलिम बि अहिड़े तरीक़े सां क़यामत ताईं मां मुहम्मद जो दीन पहुचाईंदा हजरत नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो त हाओ मूसा मुंहिंजी इहा हदीस आहे हाणे तव्हां खे थोरी तकलीफ़ ॾींदुसि थोरो तवज्जो कजो मूसा अलैहिस्सलाम नबी करीम खां 2000 साल अॻु में थी चुको आहे घणा हज़ार साल बाबा ॾाढे ॻाल्हायो घणा हज़ार साल महबूब मूसा अलैहिस्सलाम खां ज़ाहिरी तरह 2000 साल पोइ आया आहिनि हाणे इहा हदीस महबूब मूसा अलैहिस्सलाम घणा हज़ार साल बाबा ॾाढे ॻाल्हायो घणा हज़ार साल महबूब मूसा अलैहिस्सलाम खां ज़ाहिरी तरह 2000 साल पोइ आया आहिनि हाणे इहा हदीस महबूब मूसा अलैहिस्सलाम खां पोइ 2000 साल पोइ फरमाई मूसा अलैहिस्सलाम तॾहिं हुयो ई कोन महबूब मेराज ते वियो त मूसा अॻु वठी चवे थो सोना तो हीअं चयो आहे त मुंहिंजे उम्मत जा आलिम बनी इसराइल जे आलिम नबियनि जहिड़ा हा हाणे तोखां मां पुछां थो त हज़रत मूसा खे कंहिं ॿुधायो जेको हुयो ई कोन अॻे गुज़री चुको आहे 2000 साल पोइ वारी ॻाल्हि मूसा अलैहिस्सलाम खे कीअं मालूम थी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे नबियनि खे ख़बर पवंदी आहे चओ अल्लाह जे नबियनि खे ख़बर
यो अहले सुन्नत जो अकीदो आ त अल्लाह जा नबी खबरदार हन। वहाबी देवबंदी अहले हदीस गैर मुकल्लिद इन्हनि जो अकीदो आ त नबी के भित जे पुठियां जी भी खबर कान्हे, नबी बेखबर हूंदो आ। उन्हनि जो नबी बेखबर आ, असां जो नबी बाखबर आ। मूसा अलैहिस्सलाम जो क़िबला अवां फरमायो आ त मुंहिंजे उम्मत जा आलिम बनी इसराइल जे नबियनि जहिड़ा हूंदा। पाण फरमायो हाओ मूसा मूं चयो आई। हज़रत मूसा जो भला से अहिड़ो को आलिम मूंखे मिला आहे। हाणे महबूब काथे आ? चओ आसमान ते। ॾाॾे जो काथे आ? काथे आ ॾाॾे चओ? आलिम तो ज़मीन ते रहिया। या रसूल अल्लाह पंहिंजे उम्मत जे आलिमन मां अहिड़ो आलिम त मूंसां मिला। हुजूर करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी, अल्लाह पाक रूह त पैदा करे छॾिया हा। तुंहिंजो बि रूह मेरा जवारी रात हुयो, मुंहिंजो बि हुयो। क़यामत ताईं आलिम ईंदा, उन्हनि जा बि रूह मुबारक मौजूद हुया। जमल नबी पाक अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी, या अल्लाह मूसा मूंखां मुतालबो कयो आ त अहिड़ो आलिम मूंसां मिला। अल्लाह पाक जल जलालो अमन वालो हज़रत इमाम गज़ाली जे रूह के उते पेश फरमायो। कंहिंजे रूह के? इमाम जॾहिं इमाम गज़ाली जो रूह, जिस्म न, छो त महबूब खां इमाम गज़ाली 600 साल वरी पोइ आयो आहे। महबूब खां 600 साल पोइ आयो आहे। रूह अॻे ई आहे। हाणे रूह मुंहिंजे महबूब इमाम गज़ाली जो हुज़ूर करीम अलैहिस्सलाम ऐं मूसा जे हाज़िर वञी पेठो। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब हिन आलिम जे रूह खे मोकिलिया तो मूसा खे पेश कर। नबी पाक फरमाइनि था प्यारा मूसा मुंहिंजे उम्मत जे आलिमन मां हिकिड़ो ही आलिम बि आहे। हज़रत मूसा चयो मुंहिंजा नबी सोना मूंखे मोकल ॾे त मां हिन तुंहिंजे उम्मती सां ॻाल्हायां। अल्लाह ताला जे हबीब फरमायो घणी ॻाल्हाए, आयो आहे त ॻाल्हाए। हज़रत मूसा फरमाए तो मसमुक ऐं आलिम सगूरा तुंहिंजो नालो छा आहे? मज़े जी ॻाल्हि, इमाम गज़ाली जो नालो मज़ेदार आहे। जेको पंहिंजो नालो उहो वरी पीउ जो नालो, उहो साॻो ॾाॾे जो नालो, उहो साॻो पड़ ॾाॾे जो नालो। नालो छा थी? इमाम गज़ाली महबूब ऐं मूसा जे विच ते बीठो आहे। चवे पियो इस्मी मुहम्मद इब्ने मुहम्मद इब्ने मुहम्मद इब्ने मुहम्मद। मुंहिंजो नालो मुहम्मद आहे, अबे जो नालो भी मोहम्मद आ, ॾाॾे जो नालो भी मोहम्मद आ, त मुंहिंजे पड़ ॾाॾे जो नालो भी मोहम्मद आ। नालो पुछेसि पंहिंजो, हे 4 पीढ़ियूं ॿुधायो। मूसा अलैहिस्सलाम जलाली या जलाली। हज़रत मूसा तो चवेसि ओ सोहणा गज़ाली मां तोखां पुछो आहे नालो तुंहिंजो छा आहे? तो पंहिंजो भी नालो ॿुधायो, पीउ जो भी नालो ॿुधायो, ॾाॾे जो भी नालो ॿुधायो, पड़ ॾाॾे जो भी नालो। ड्रिग जोगे हिकिड़ो नालो ॿुधाए। इमाम गज़ाली तो चवेसि माफ़ कजां, गुस्ताखी माफ़ कजां। अल्लाह से तोखां पुछो हो वमा तिल्का बियमीनिक या मूसा, ओ मूसा तुंहिंजे हथ में छा है? तुंहिंजे हथ में लठ हुई, तू रुगो चवी आ हिय असाय, हिय लठा, पर तो बि त ड्रेग कई हिय असाय। अतवक्कउ अलैहा व अहुशु बिहा अला गनमी वलिय फीहा मआरिब उखरा। हिय लठा, इन सां टेक ॾींदो आहियां, इन सां पापड़ छाणींदो आहियां, इन सां रिढुनि बकरियुनि जे लाइ चारो छाणींदो आहियां, ऐं ॿिया बि इन मां घणा ई कम वठंदो आहियां। ओ प्यारा इमाम गज़ाली तो भला ड्रेग छो कई? इमाम गज़ाली पियो चवे त ड्रेग इन्ही जे करे कई हुयमि त अल्लाह सां ॻाल्हाइण जो मस मस मौक़ो मिलियो हो। घणो ॻाल्हायां त दिलि ठरे। इमाम गज़ाली चए थो त मुंहिंजी बि दिलि चवे थी त मस मस मौक़ो मिलियो आहे जो ॿिनि नबियनि जे विच ते बीठो आहे, ॻाल्हाया मुहम्मद जो दीदार कया। मां बि इन्ही जे करे ड्रेग कई आहे त तोखे बि जीअं ख़ुदा सां ड्रिगी ॻाल्हि में मज़ो पे आयो, मूंखे बि तव्हां सां रूबरू ॻाल्हि करण में मज़ो थो अचे पियो। हबीबन करीमन इमाम गज़ाली जे रूह मुबारक खे पंहिंजे असा मुबारक सां महबूब मेराज ते असा समेत वियो आहे। लठ सूधो चो सुभान अल्लाह।
उन्हीं असा मुबारक सा मुझे हबीब करीम इमाम गजाली जे इन पासे मुबारक में रुगो हनीफा अदब या गजाली ओ इमाम गजाली अदब कर अल्लाह जो नबी आ तू उनके वर्दी थो दे सोलियो अदब कर बस या गाल खत्म थी महबूब मेराज करे मोटी आयो 600 साल ॿिया बि गुज़री विया इमाम गजाली जमा ॼाओ आहे अमर जे पेट मां दुनिया जे तख़्ते ते आयो आहे त ॼमण सां उहो महबूब जे रुगे मुबारक वारो निशान पेशानी में टयो पियो पासे मुबारक में वो सागो साजे खबे पासे में वो निशान ठयो पियो जाते पण फरमायो तो तू सब्र कर ऐं अल्लाह जे नबी जो अदब फरमा जेको आलम अरवाह में हबीबन इशारो कयो वो दुनिया में अचण खां पोइ आलम नासूत में बि ज़ाहिर लॻो बीठो जेड़ो तोड़ो गजाली कोने इमाम गजाली जे ला दुनिया चवंदी आ आलम चवंदा हन सजे जहान मां दीन जा किताब हलिया वञन को भी किताब न मिले सबनी के उड़ही खाई वञे या दुनिया मां गायब थी वञन पर इमाम गजाली जो इहयाए उलूमुद्दीन हिकड़ो किताब मौजूद हुंदो त दुनिया मां दीन वींदो ही कोन करोड़े किताब खत्म थी वञन इमाम गजाली जो रुगो हिकड़ो किताब एयाए उलूमुद्दीन मौजूद होंदो तो दुनिया में दीन वींदो ही कोन सलामत होंदो उन्हीं किताब जो हवालो तो जाए पांजे ईमान के वरी भी ताज़ो कर अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जी भी गाल बुधई हिन आशिक जी भी गाल बुध सभई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इमाम गजाली उन्हीं एयाए उलूमुद्दीन में बाब तशहुद में अत्तहियात वारे बाब में लिखे तो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु ओ नमाजी जे वक्त में तू चवी अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु इमाम गजाली लिखे तो पंहिंजे एआई उलूमुद्दीन में उहज़ुर फी क़ल्बिका शख़्सहुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ नमाजी जमल तू तहियात में अस्सलाम अलैका अय्युहन नबी चवी उन टाइम ते पंहिंजे दिल में नबी पाक जे शख्सियत के हुजूर करीम जे सूरत के हाज़िर समझ जाए ओहज़ुर जतो हाज़िर कर फी क़ल्बिका पंहिंजे दिल में शख्सहुल करीम नबी करीम जे शख्सियत के हुजूर जे सूरत के मुस्तफ़ा जे वजूद के ये समझो तो मुझो सोहणो नबी दस्तार बधियो मुझे आडो बीठो आ मां चई रहियो आ अस्सलामु अलैका अय्युहन नबी ऐं तू ये तसव्वुर कर तो मुस्तफ़ा तो के वरी वालेकुम सलाम भी चई रहिया आहिनि मुझा दोस्तों अजीजो इन्हीं बिनी आलमन जे हवाले में साबित थो तो मुझे महबूब करीम जी जात बाबरकात कायनात जे जर्रे जर्रे में सदन रूहानियत मौजूद आ चो मुस्तफा जी रूहानियत जोर सा चो थकजी पिया हो तो मां भी थकजी पवंदुस जे तवा चुस्त होंदो तो मां भी चुस्त होंदुस सुभान अल्लाह आलमन जी तो गाल बुधई पर आशिक जी भी गाल बुध मौलाना शाह अहमद रजा खान चौ सुभान अल्लाह फाजिल बरेलवी सुभान अल्लाह अहले सुन्नत जो सरताज वहाबन जे लाइ तप मौलाना अहमद रजा जो नालो ॿुधंदा आहिनि जेरा वहाबी त रड़ियूं कंदा आहिनि पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे सच ॿुधायांव देवबंदी वहाबी जेके मरी विया आहिनि मौलाना अहमद रजा जो नालो खणबो आहे त हुननि जा कब्र में भी हॾा खड़ 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 कंदा आहिनि इन मर्द मुजाहिद ख़ुदा जो कसम आहे दुनिया में मुस्तफ़ा जे इश्क जो सिक्को विहारे छॾियो वो फरमाए तो वो न थे तो कुछ न था गर वो नहीं तो कुछ नहीं वो न थे तो कुछ न था गर वो नहीं तो कुछ नहीं जान है वो जहान की गर जान है तो जहान है जान है वो जहान की
जान है तो जहान है, वो न थे तो कुछ न था। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी ज़ात जेका है हिन कायनात जो रूह हुआ, हिन कायनात जो वजूद आ। मुझा दोस्त जेकॾहिं तुंहिंजे जिस्म में रूह हुआ, तुंहिंजूं अखियूं भी कम कनि थियूं, तुंहिंजा हथ भी कम कनि था, तुंहिंजी ज़ुबान भी कम करे थी, तुंहिंजा पेर भी कम कनि था, पर तो मां रूह निकिरी वियो त तूं फना थी वेंदे। हिन कायनात जो सिलसिलो हले थो, इन्ही जे करे तो हले जो हिन कायनात जो रूह मुहम्मद जी जान आ। आप चार यार सबै चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे 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 तव्हांखे मसइलो बिल्कुलु आसान समझ में अची वेंदो। हाणे कहिड़ो अक़ीदो जी साबित थियो त नबी पाक जो वजूद कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे। मुस्तफ़ा जी रूहानियत कायनात जे, अञा हिकिड़ो हवालो ॾियां, वरी वधीक टे हवाला हुजनि। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तो अजीजो फरमाए तो अल्लामा इमाम अली कारी रहमतुल्लाह ताला अलैह शिफा शरीफ जे शरह में यह रिवायत आंदी आ। अल्लामा अली कारी फरमाइन था त हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइंदा हा त जॾहिं तव्हां पंहिंजे घर वञो त घर में चवंदा कयो अस्सलामु अलैकुम। छा चइजे घर में? ॾाढे चओ। असां वरी लॼी थींदा आहियूं, घर में सलाम थोरो वराइबो, आदत बनाए छॾियो आदत। मुंहिंजो महबूब मुर्शिद रोज़े वारो रज़ी अल्लाह ताला अन्हु वेज पगार मलफूज़ा शरीफ़ में लिखियल आहे त पाण सफ़र में हूंदा हा, हिकिड़े घोड़े ते पाण हूंदा हा, ॿिए घोड़े ते ख़लीफ़ो हूंदो हो, पाण में ॻाल्हियूं कंदा वेंदा हा। रस्ते में हलंदे हलंदे जेकॾहिं को वण अची वेंदो हो, वण त पीर साईं जो घोड़ो हेॾे, फ़क़ीर जो घोड़ो हेॾे, वरी अॻिते जॾहिं रस्ते में गॾिबा हा त पैसे रोज़े वारा चवंदा अस्सलामु अलैकुम। खलीफ़े अर्ज़ कयो कुर्बान वञा, पाण त गॾिया पिया अचूं, यको ॻाल्हियूं कंदा पिया अचूं। पाण फरमायो त तुंहिंजे मुंहिंजे विच ते हलंदे हलंदे वण अची वियो, मां हेॾे थी वियुसि, तूं हेॾे थिए, हाणे मिलिया हूं, पाण खे सलाम वराइणो आहे। साईं छो वराइणो आहे? हज़रत रोज़े वारा फरमाइनि था त मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम बि ईअं कंदो हो। मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे, चओ सुभान अल्लाह। छा आहे नबी पाक जी? ॾाढे चओ हबीबन जी। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम जलील कदर सहाबिया, अंसारन में वडे खां वडे शान वारो सहाबिया, ऐं यहूदन जो वडो आलिम हो, वडो पढ़ियल हो, तौरेत इंजील ज़बूर खां वाक़िफ़ हो। नबी पाक जा पार पत्ता निशान अॻे ई ॾिसियो वेठो हो, इंतज़ार में हो त सजणो ॾिसां त कलमो पढ़ा, सुञाणा त उहो आहे कि न को ॿियो आहे। पार पता त सभिनी जा ॾिठल हा। पोइ नबी पाक अलैहिस्सलाम जे दरबार में पहिरें ॾींहुं जीअं जो आयो आहे त जेके बि तौरेत में इंजील में ज़बूर में हिन पार पता पढ़िया हुआसीं, सभु मुस्तफ़ा जे चेहरे में मौजूदु हुआ। दिल में ॾिसी चई त यार ही चेहरो कंहिं कूड़े जो कोन, ही सचो नबी आहे। बहरहाल नबी पाक खां तसल्ली जे लाइ ॿिया बि हिकिड़ा 2 सुवाल कयईं। उन्ही 2 सुवालनि खां बाद में कलमो पढ़ी मुसलमान थियो। हाणे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम तो चवे त पहिरीं कलमे पढ़ण खां पोइ, मुसलमान थियण खां पोइ जेका पहिरीं हदीस मूं नबी पाक जी ॿुधी सा हीअ हुई। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम तो चयो त महबूब ते कलमो भरे मैं मुसलमान थियुसि। मुसलमान थियण खां पोइ जेका पहिरीं हदीस हुज़ूर जी ॿुधम सा हीअ हुई। कहिड़ी? पाण फरमाइनि था त नबी साईं फरमायो त सलाम पखेड़ियो। छा कयो? ॾाढे जो छा कयो? सलाम पखेड़ियो, आम कयो सलाम खे।
ॿियो लफ़्ज़ कहिड़ो ॿुधुमि पाण फरमाइनि था त मुंहिंजे महबूब वरी फरमा त माण्हुनि खे मानी खाराईंदा कयो। सिंधी में चवंदा जंहिंजी मानी तंहिंजी कानी, ईअं न बा असां वरी मानी जे मामले में सारा सुस्त हूंदा आहियूं। मुंहिंजा भाउ मुंहिंजा अज़ीज़ महबूबन करीमन जो साहबी फरमाए थो त पहिरियों पहिरियों फरमान त मानी खारायो ऐं महबूब पाक फरमायो सलाम खे पखेड़ियो। तंहिंजे करे अवां बि ज़रूर मुस्लमान खे सलाम चवंदा कयो। एतिरे क़दुरु ताक़ीद आयल आहे जो हबीब फरमाइनि था त सुञाण या न सुञाण बसि पक अथी त इहो मुस्लमान आहे। सुञापरू आहे तोड़े अण सुञापरू आहे। मुस्लमान सम्झी थो त हुनखे सलाम में पहर कंदो कर, अॻ में आगराई कंदो कर। ॿ मुस्लमान पाण में मिलन, जेको अॻ में सलाम चवंदो जन्नत में बि अॻ में उहो वेंदो। असां सलाम जे मामले में ॾाढा पुठिते कोचड़ हूं। कोचड़ ॿाराड़ी में त वयल आहे, परे खां ओ महल पदे ओ अदा फलाणा भले आहे, ये कोचंदा अदा फलाणा अस्सलाम वालेकुम, इहो बरो चढ़ंदो भले आहे। भले आहे भली चओ, पर भले आहे पोइ चओ अॻ में मुंहिंजे नबी वारो वज़ीफ़ो चओ। छा चओ? अस्सलाम वालेकुम। छा चइजे? इफ़्शाउ सलाम। सलाम खे आम कयो, सलाम आम कयो। मुस्लमान मुस्लमान खे ॾिसी सलाम ठहे। पर इहा बि ॻाल्हि ॿुधी हुजे पक थी त परियां वाह बि थो अचे, असुल सलाम न चइजांसि, मथां वाह बि खे सलाम चयो थी। कंहिं गैर मुक़ल्लद खे वाह बि खे सलाम न ॾिजां। छो? मुंहिंजा दोस्त इहो तुंहिंजे सलामती जो हक़दार ई कोन्हे को। सलामती जो हक़दार उहो आहे जेको महबूब जो अदब वारो आहे। हाणे वरी छा था चवनि? अब्बा हलवो खाओ पीरान पीर जे नाले, सयूं खाओ दस्तगीर जे नाले, यारियूं खाओ पीरान पीर जे नाले, मुरीद सॾायो पीरान पीर जा। ऐं पीरान पीर त रफ़ो यदैन कंदो हो, तव्हां चवंदा कयो ज़रूर हिते बोसे पासे को मर्ज़ हूंदो या बि सुई हणी छॾियां न। मन ख़ुदा करे टीको लॻी वञे जे न कंहिंखे मुंहिंजा दोस्त थी त अॻ में का हणी छॾिबी आहे त पोइ हुनखे कारी साई न थींदी आहे। सुई हणी छॾ त कारी साई न थिए। अलाह पनाह ॾे, चओ आमीन। कामड़ो न थींदो न। यारी पीरान पीर जी, सयूं पीरान पीर जे नाले, उर्स पीरान पीर जो, मुरीद पीरान पीर जा। ऐं रफ़ो यदैन पीरान पीर कंदो हे कॾहिं कोन। रफ़ो यदैन पीरान पीर कंदो तव्हां चवंदा कयो। ऐं असांजा जारिया यार चवे सच थो, गप जा किना न थियो। मुंहिंजे महबूब मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे, पाण फरमाइनि था त माण्हू टे क़िस्म आहिनि। पाण फरमाइनि था मुस्लमान टे क़िस्म आहे। घणा क़िस्म आहे? पाण फरमाइनि था हिकिड़ो मुस्लमान कख जे मिसाल आहे। छा जी मिसाल आहे? कख जे मिसाल आहे। उत्तर जी हवा आई त ॾखिण खणी वञेसि, ॾखिण जी हवा आई त उत्तर खणी वञेसि, ओभर जी हवा आई त ओलह खणी वञेसि, ओलह जी हवा आई त ओभर खणी वञेसि। हिकिड़ो मुस्लमान इहो। ॿियो मुस्लमान वरी वण जे मिसाल आहे। वण जे मिसाल माना पहाड़ त मज़बूत आहे, पर ॾखिण जी हवा लोॾे हीअं निवड़ाए विझेसि, वरी उत्तर जी हवा निवड़ाए वरी ॾखिण करेसि, वरी ओभर जी हवा निवड़ाए ओलह करेसि। पहाड़ मज़बूत आहे पर निवड़े थो पियो। पाण फरमाइनि था टियों मुस्लमान आहे जबल जे मिसाल। कंहिंजे मिसाल आहे? जबल जे मिसाल आहे। पाण फरमाइनि था ओभर जी हवा अचे, उत्तर जी हवा अचे, ॾखिण जी हवा अचे, उहा हवा पाण पाश पाश थी टुकड़ा टुकड़ा थी वेंदी, उहो जबल खे लोॾे कान सघंदी। पाण फरमाइनि था मां तव्हांखे चवां थो कख त न थियो पर वण बि न थियो, ऐं थो चवां जबल थियो। रोज़े वारो फरमाए थो मुंहिंजी जमात जबल खां बि वधीक मज़बूत आहे। तंहिंजे करे अवां मज़बूत थियो, अवां पाण खे मज़बूत बनायो। कख त न थिजो पर वण बि न थिजो, जबल बणिजो। अहिड़ा जबल बणिजो जो तव्हांखे का बि दुनिया जो तूफ़ान मुंहिंजा दो त लोॾे न सघे। हाणे छा था चवनि? जेसी पीरान पीर रफ़ो यदैन कंदो हो। हा रफ़ो यदैन कंदो हो, इहा ख़बर अथी। बाक़ी इहा ख़बर कान्हे त इमाम अब्दुल कादिर जीलानी रफ़ो यदैन त कंदो हो, पर इमाम अहमद बिन हंबल जो मुक़ल्लिद हो। कंहिंजो मुक़ल्लिद हो बाबा? चओ
असा मुक़ल्लिद हो इमाम अबू हनीफे जा, हिकड़ा मुक़ल्लिदन इमाम शाफई जा, हिकड़ा मुक़ल्लिदन हजरत इमाम मालिक जा, हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह मुक़ल्लिद हो इमाम अहमद बिन हंबल जो। ऐं ही जेके रफ़ो यदैन करण वारा हन इहे न को इमाम शाफई खे मञन, न को इमाम मालिक खे मञन, न को इमाम अहमद बिन हंबल खे मञन, न को मुंहिंजा दोस्त इमाम अबू हनीफे खे मञन। जेकॾहिं चवनि था त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो तरीक़ो रफ़ो यदैन हो, मां तो चवां हा मां भी पीरान पीर जो किताब पेश तो कयां, तू भी पीरान पीर जे तरीक़े ते हल, पोइ तोखे पंहिंजो मज़हब छॾणो पवंदो, सुन्नी थियणो पवंदो, क़ादरी थियणो पवंदो। जेकॾहिं तूं माण्हुनि खे बेवकूफ़ थो बणाए त अब्दुल कादिर जीलानी रफ़ो यदैन कंदा हा, हाओ रफ़ो यदैन कंदा हा, पर छो कंदा हा जो उनखे इमाम अहमद बिन हंबल जी तक़लीद नसीब हुई। तू त गैर मुक़ल्लिद आ, तू त न को अबू हनीफे खे मञे, न को इमाम शाफई खे मञे, न को इमाम अहमद बिन हंबल खे मञे, न को तू हजरत इमाम मालिक खे मञे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह मुक़ल्लिद हो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह छा हो बाबा? जोर सां जो छा हुयो? ही चाहन गैर मुक़ल्लिदन, चाहन बाबा ही गैर मुक़ल्लिद है, पण असां चाहूं अहले हदीस। अहले हदीस, अहले हदीस, हदीस वारा। छाजो फिक्र, छाजो अबू हनीफो, छाजो शाफई, छाजो मालिक, छाजो अहमद बिन हंबल, असां हदीस वारा हूं। मां तो चवां सच था चवन, चओ चओ सच था चवन, ॾाढो जो जोर सां चओ। हदीस वारा, छा वारा? हदीस वारा। कहिड़ी हदीस वारा? अचो त ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी पाक अलैहिस्सलाम की लड़ाई ता मोटिया बुखारी शरीफ जी सा बाबुल खवारिज में लिखी पई आहे। ऐं घणो करे चवंदा बुखारी बुखारी बुखारी। हलिया त तोखे बुखारी पढ़ी ॿुधायां, हलिया यादि रखो, इनखे त बुखारी जी ख़बर बि कान्हे का। बेइश्क़ मोहम्मद जो पढ़ाते हैं बुखारी, आती नहीं बुखारी, आता है बुखार इनको। इनके कहिड़ी ख़बर बुखारी जी? बुखारी जी ख़बर आहे त अहले सुन्नतुल जमात खे ख़बर आहे त बुखारी छा थींदी आहे। असांजे महबूब मुर्शिद हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह बादशाह, पीर साईं तख्त धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह, खुदा जो कसम आहे अॼु बि दरगाह मुबारक ते वो कलमी नुस्ख़ो पियो आहे। पाण हो कलमी नुस्ख़ो बुखारी शरीफ़ जो घुरायूं, पाण फरमायूं फ़क़ीरो इहो कलमी किताब जंहिंमहिल दरगाह खां 2 मील ॿाहिरि पहुचे त मूंखे ॿुधाइजो। फ़क़ीरनि इतलाउ कयो, दरगाह शरीफ़ खां 2 मील परे माफ़ो शरीफ़ मोकिलियऊं, उन माफ़े ते फ़क़ीर गुलनि में खणी आया। हज़रत पीर से हिज़्बुल्लाह शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह तेरे उघाड़ा दरगाह तां जमायत वठी इस्तक़बाल ते बुखारी शरीफ जे अॻते विया। ऐं जीअं जो बुखारी आई त पंहिंजे मथे ते रखी दरगाह ते खणी आया। वॾी ख़ैरात फरमायूं, जमायत खे चओ मुबारक हुजेव जो अॼु रसूल ख़ुदा जो असांजे घर आयो आहे। अवांखे मुबारक हुजे जो अॼु बुखारी कान आई आहे बल्कि असांजे घर में ख़ुदा जो रसूल आयो आहे। सभई जो सुभान अल्लाह। कदुर वारा कम छा खुटा खरीदार, हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो। हाणे आ त तोखे बुखारी जी हदीस ॿुधायां। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात की लड़ाई तां मोटिया, गनीमत जो माल मुस्तफ़ा मस्जिद में ढेर कर रखियो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात माल विरहाइण शुरू कयो। अल्लाह सही जो हबीब फरमाए थो, अल्लाह योती व अना कासिमुन, अल्लाह ॾींदो आहे, मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। मुंहिंजे नबी पाक माल विरहाइण शुरू कयो। जंहिंजो जेतिरो नसीब हो हबीब उनखे ॾींदो वियो ॾींदो वियो ॾींदो वियो। हिकिड़ो हमराह उथी बीठो। हाणे हीअ कचहरी भरी पई आहे न बाबा, हाणे आउं तकीर वेठो थो कि हिकिड़ो न उथी बीहे त तव्हां सभिनि जो मुंहुं ओॾे थींदो। केरु उथियो? आवाज़ थींदो या न थींदो?
हिकिड़ो जो उथी बि ॻाल्हाए विच ते त सभई ॾिसंदा केरु आहे। महबूब पाक अलैहि सलाम माल विरहायो पे उन्ही हमरा उथी चयो ए दिल या मुहम्मद, ओ मुहम्मद इंसाफ कर बे इंसाफी सां न विरहाए। हे जो उथियो ऐं इहो लफ़्ज़ चई त ए दिल इंसाफ कर त असहाबन पे निहारियो केरु आहे जेको नबी पाक खे चवे थो इंसाफ कर। मुझे महबूब पाक जो परवानो हजरत फारूक आजम चो सुभान अल्लाह। तलवार खणी उथियो ड्रोड़ करे उनखे मारण जे लाइ रवानो थियो। नबी पाक फरमाए था ऐं उमर छा थो करी? ये तो एज़िल्ली या रसूल अल्लाह अन अदरब उनकहू, ऐ अल्लाह जा हबीब मुखे छॾ त मां हिन जी मुंडी वढिया। ॿियनि रिवायतुनि में हज़रत ख़ालिद बिन वलीद जो ज़िक्र भी ईंदो आहे। मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि छॾ त मां ख़ुदा जा हबीब हिन जी मुंडी वढिया। नबी पाक फरमायो दाहो या उमर इन मिन देदी कौमुल, ऐं उमर हिन खे छॾे ॾे, हिन जे नस्ल मां हिकिड़ी कौम पैदा थींदी। इहो अकेलो कोने, इहो बिज छॾियो वेंदो। उहा कहिड़ी कौम हूंदी? यक़रऊन अल क़ुरआन वला युजाविज़ु तराकीहिम, क़ुरान घणो पढ़ंदा पर निड़ीअ खां हेठि कोन लहंदुनि। निमाज़ूं ड्रिघियूं पढ़ंदा पर तव्हांजी निमाज़ूं हुन जे मुक़ाबले में घटि हूंदियूं। इबादत में तव्हांखे मारे वेंदा, रोज़ा हुननि जा तव्हांजे रोज़नि खे मारे वेंदा। ॾिसण में पक्का दीनदार हूंदा पर यख़ुरजून मिन दीन कमा यख़ुरजु सहम मिन रमिया, दीन मां ईअं निकिरी वेंदा जे तीर शिकार मां निकिरी वेंदो आहे। पक्का बेदीन हूंदा, इन जो नस्ल क़यामत ताईं हलंदो। कुरान पढ़ंदा हूंदा, निमाज़ी हूंदा, रोज़ायत हूंदा, इबादत घणी कंदा, ॻाल्हि रुगी कुरान जी कंदा, रुगो कुरान पढ़ंदा पर कुरान बेअसर हूंदो, निड़ीअ खां हेठि लहंदुनी कोन को। इनखे मारे छा कंदे? तूं मारे कोन सघंदे। हिन जो नस्ल थींदो क़यामत ताईं हलंदो। असहाबन जो हुन ॾे निहारियो, जागो था। महबूब त पार पता ॿुधाया त हेड़ा हेड़ा हूंदा पर असां चो था ॾिसूं त सही। अञा जो ॾिठूं त महलूक रास, मथो कूड़ियल, कुसुलियत ॾाढ़ी ड्रिघी, मुशम्मिरुल अज़ार गोॾ मथे छिकियल, वग़ाइरुल ऐनैन अखियूं हुन जूं अंदर धोॾा पेठल, वनातिल जबहत पेशानी हुन जी ॿाहिरि निकितल। मुंह ते लानत पई वसेस, अहिड़ो जहिड़ो भिरिया रोड जो आल हदीस हुजे। सफ़ा बसवा साॻी पा, साॻी बुजादा सूरत, साॻो नक्शो, साॻो नमूनो। कैमरा खणी फोटू कढीन ऐं वरी बुखारी शरीफ़ जी हदीस पढ़ त बिल्कुलु साॻो नमूनो हूंदुनि। हाणे महबूब इन्हनि जा पार पता ॿुधाया हदीस में। छा में ॿुधाया बाबा? ज़ोर सां चओ, छा में ॿुधाया? पोइ इहे अथव अहले हदीस, माना हदीस वारा। जे चइबो ओयो चश्मे वारो, ओयो टोपीअ वारो, ओयो रूमाल वारो, ओयो पटके वारो, ओयो अजरक वारो, ओहे हदीस वारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओहे हदीस, अहले हदीस माना हदीस वारा। केड़ी हदीस वारा? ओया जेका हदीस ॿुधाई त हेड़ा पार पता हूंदन, हेड़ा निशान हूंदन। सच्ची ॻाल्हि आहे, वाकई हदीस वारा तव्हां आहियो। इहो बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो इल्मु ग़ैबा जो 1400 साल मुस्तफ़ा अॻु में ॻाल्हि ॿुधाई, मुस्तफ़ा जी ॻाल्हि अॼु बि सची पई थिए। पीराना पीर जी तोखे ॻाल्हि करण जो हक़ ई कोन्हे। पीरानो पीर मुक़ल्लिद हो, तूं गैर मुक़ल्लिद आहे। तूं मुक़ल्लिद जी ॻाल्हि छो थो खणी पियो? तोखे मुक़ल्लिद जी ॻाल्हि करण जो हक़ ई कोन्हे को। पीरानो पीर इमाम अहमद बिन हंबल जो पोइ लॻा। सभई चओ सुभान अल्लाह। हाणे इहा बि तोखे ॻाल्हि ॿुधायां त पीरानो पीर हनफी छो न थियो, पीरानो पीर शाफ़ई छो न थियो, पीरानो पीर मालिकी छो न थियो, हंबली छो थियो? अचो त तोखे इहा ॻाल्हि ॿुधायां। ओ क़ादरी सिलसिले वारा, तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह।
हजरत इमाम पीरान पीर गौसल आजम जीलानी चो सुभान अल्लाह। अड़े तू पीरान पीर जो नालो छो तो खणी तो के हक ही कोने, पीरान पीर त बुढ़ा बेड़ा तारिया चो सुभान अल्लाह। वो दिलबर दस्तगीर आ जेको चवंदो आ मां हक़ल में हामी हूंदो आहियां। पीरान पीर जी ॻाल्हि न कर चंद्रा तो के हक़ ही कोने। पीरान पीर चवंदो आ लौ कान मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब व कशफत औरतुहु लसतरतुहा। पीरान पीर चवंदो आ मुंहिंजो मुरीद सिज लहण वारी जाइ ते हुजे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज उभरण वारी जाइ ते हुजां। मुंहिंजे मुरीद जी उघड़ खुली पवे, सॾण कम मुरीद जो आ, पहचण कम मां पीरान पीर जो आ। तो के त हक़ ही कोने ने भागा पीरान पीर जे ॻाल्हि करण जो। तू त पीरान पीर खे मञीदो ही कोने को। हज़रत पीरान पीर जो पढ़ी आलिम थी आयो, पाण मुजतहिद आ, पाण मुंहिंजा दोस्त दीद फ़क़ीह हुआ। हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे मज़ार ते वियो, चओ सुभान अल्लाह। बगदाद में मज़ार ते वियो त बुज़ुर्ग इन जी वञी ज़ियारत कयां। जमल पीरान पीर रहमतुल्लाह तआला अलैह तबक़ात हनाबिल में ही रिवायत लिखी पई आ, वॾनि वॾनि आलिमनि लिखी आ, मां तोखे पेश करे ॾेखारियां। हज़रत इमाम अहमद बिन हंबल जी जमल मज़ार ते पीरान पीर रहमतुल्लाह अलैह विया, अकेला विया, रात जो विया, सोमहणीअ जे टाइम खां पोइ अकेला ई में विया। कब्र ते वञी चऊं अस्सलामु अलैकुम या इब्न हंबल, चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। छा फरमायूं? अस्सलामु अलैका या इब्न हंबल, यानी अहमद बिन हंबल। ऐं हंबल जा पुट सलाम हुजई। मुंहिंजा दोस्त तबक़ात हनाबिला वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त जीअं जो पीरान पीर अस्सलाम अलैकुम कयो त कब्र फाटी पई, कब्र फाटी पई। इमाम अहमद बिन हंबल ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि निकिरी जीअं जहिड़ो माण्हू जहिड़े सां मिलंदो आहे, पीरान पीर खे भाकुर पाए चई अब्दुल कादिर हनफी भी दुनिया में घना, शाफई भी दुनिया में घना, मालिकी भी दुनिया में घना, पर हम्बली दुनिया में तमाम थोड़ा हल। मां तो के चवा तो मेहरबानी कर, तू मुझे फिक्र के कबूल कर। पीरान पीर तू सजे जग जो वली हुआ, तुझे करे मुझो मज़हब भी मशहूर थी वेंदो। जो तुझे कदम जा भी मानू घना मुकल्लद थी पवंदा, हनफी भी घना, शाफई भी घना, मालिकी भी घना, पर हम्बली तमाम थोड़ा हल। मां तो के रुकेस तो कया त तू मुझे फिक्र के कबूल कर। चो तो चारई हक ते, चो चारई हक ते तजे करे तू मुझे तरीके में आ त तुझे सदके मां अहमद बिन हंबल जो तरीको दुनिया में पखड़जी वेंदो। खुदा जो कसम आ, उन जो अज भी असर आ जो पूरे अरब जे इलाके में मुंहिंजा दोस्त ॿियनि सभिनी खां हंबली ज्यादा आहिनि। मक्के मदीने में भी हंबली हन, मुजादा जिद्दे में भी हंबली हन, शाम में भी हंबली हन, इराक में भी हंबली हन। मुजा दोस्त ॿियनि मुल्कन में बाक़ी ॿिया जेके मुल्कन उनमें हनफी ऐं शाफ़ई घणा हन। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद बिन हंबल जे फरमाश ते उन जे तरीक़े में विया। ऐं इन मां इहो बि साबित हो त अल्लाह जा वली क़ब्र में जहिड़ा आहिनि। जो इमाम अहमद बिन हंबल क़ब्र मां निकिरी आयो, सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे तव्हां खां मां पुछां थो बाबा ॾियो ख़बर गैर मुक़ल्लिदनि खे पीरान पीर जो नालो वठण जो हक़ आहे? इनखे हक़ ई कोन्हे, इनखे दलील वठण जी ज़रूरत ई कान्हे का। इहो असांजो आहे, असां हुन जा आहियूं। क़ादरी सिलसिले में असांजो इमाम आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जा आशिक़ाओ, ॻाल्हि काथो निकिती त घर में वञो त सलाम चओ। थरी आयसि पंहिंजी जाइ ते, थकाओ तो बस क्या कोन थकाओ, अज मां भी कोन थक बस। सुभान अल्लाह चो भला। हजरत अब्दुल्लाह इब्न मुबारक छा तो फरमाया, घर में वञो तो छा चओ? ॾाढे चो छा चओ? अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो, इमाम साहब फरमायो त जेकॾहिं घर भला ख़ाली आहे त पोइ छा कजे? जेकॾहिं घर में भाउ आहे त अस्सलाम अलैकुम, भेण आहे त अस्सलाम अलैकुम, घर वारा अस्सलाम अलैकुम। असांजे सिंध में रवाज आहे माईअ खे सलाम, घर में न्याणियुनि खे सलाम कीअं कबो? अबा न्याणी बि त मुस्लमान आहे, चओ जो न्याणी छा आहे बाबा?
सलाम चबो छा कबो पर हिकिड़ो अर्ज़ु मंजो मता सुभाणे भेरिया रोड में फतवा ॾींदा त मुफ्ती साहब चयो आहे त माइन खे सलाम कंदा वधो परायूं न पंहिंजे घर में तव्हां रिवाईअ खे वर ॾींदा हो मुफ्ती साहब चयो आहे त माइन खे बि सलाम कयो परायूं न बाबा पंहिंजी भेण माउ धीअ घरवारी उनखे घर में छा चइबो अस्सलाम वालेकुम छा चइबो जे हुननि जी कसरत आहे त चइबो अस्सलाम अलैकुन सिखो बाबा सिखो जाके मुला दे मसाले असाडे आफाले जे कबर विच में ढींगड़ ॾिसनि पिछे मर्द हुजनि त छा चइजे अस्सलाम अलैकुम छा चइजे ॾाढे चओ त मां ॿुधां तव्हां छा चवंदा सलाम मालेकम अॻियो चवंदो थी मालेकम सलाम हुजई तोखे बि या माना ई फिरी वई अस्सलाम मालेकम मालेकुम अलाए छा आहे अस्सलाम छा अलैकुम पोइ छा चइजे वालेकुम अस्सलाम पर जे औरतूं घणियूं आहिनि घर में त पोइ अस्सलाम अलैकुम जी जॻह ते चइबो अस्सलाम अलैकुन छो त औरतुनि जो सीगो आयो हाँ आयो हो आई हुई फर्क आहे या ना आहे कोने फर्क बाबा आयो हो माना मर्द आई हुई माना माई ये ना सही हाँ हजरत महबूब करीम जा सच्चा उम्मतियो घर में वञो त घर वारनि ते सलाम चओ पर जेकॾहिं हजरत अब्दुल्ला इब्न मुबारक फरमाइनि था त जेकॾहिं तुंहिंजो घर ख़ाली आहे केर भी कोने दर तो पटियो आ ताक तो खोलियो आ चाबी कड़ो तो खोलियो आ घर में केर भी कोने वो महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत ला फरमातो फसल्लिम अलन नबी वो खाली घर हुजे त खाली घर में तव्हां नबी करीम जे मथा सलाम कंदा कयो ले अन्ना रूहहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन इन्हीअ जे करे जो हर मोमिन मुसलमान जे घर में रसूलुल्लाह जो रूह मौजूद हूंदो आहे हर मोमिन मुसलमान जे घर में रसूलुल्लाह जो रूह ॾाढे चो मुस्तफ़ा जो रूह जे करे जेकॾहिं तव्हां घर में माण्हू हुजे त घर वारे खे अस्सलाम अलैकुम चओ जे घर में केरु कोन्हे त पोइ चवंदा कयो अस्सलातो वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह सभु गॾिजी चओ अस्सलातो वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह अस्सलातो वस्सलाम अलैक या हबीब अल्लाह यानी नबी पाक अलैहिस्सलाम जो रूह मुबारक हर मोमिन जे घर में हूंदो आ वो मोमिन जॾहिं घर में वञे त मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम ते सलाम चवे ऐं मोमिन रोज़ ज़मीन ते मौजूद आहिनि वाह बि चवंदा असां कोन चवंदासीं भली न चओ उको न चओ हरगिज़ न चओ छो त तव्हां मोमिन आहियो ई कोन अल्लाह जे हबीब जो रूह मोमिननि जे घर में आ कंहिंजे घर में आ पोइ मोमिन जे घर में त मोमिन चवंदा तव्हां छो चओ हाणे ॿ हवाला पेश करे पोइ दुआ ख़ैर जी था घुरो पहिरो हवालो इहो आहे त इहा आयत हमेशह जे लाइ जिथे भी हुजे केर भी हुजे कहिड़ो भी वक्त हुजे महबूब खे फरियाद करे महबूब जी ज़ात ॿुधनि था पिया तफ़सीर इब्ने कसीर जेको गैर मुक़ल्लिदन वटि बि मोतबर आहे देवबंदन वटि बि मोतबर आहे वहाबी भी इनखे मञीदा आहिनि लहाबी भी इन खे मञीदा आहिनि ये सभई इन के तफसीर कबीर तफसीर इब्ने कसीर वडो आलम इहा जेका मूं आयत पढ़ी वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक इन्हीअ जे हेठां तफसीर इब्न कसीर वारो लिखे थो त महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़माने खां तक़रीबन 550 साल बाद में इहो तफसीर लिखियो आहे घणो ज़मानो पोइ साईं 550 साल पोइ इहो तफसीर लिखियल आहे घट में घट 6 सदियूं पोइ उन्हीं में हवालो बुजुर्ग लिखे थो पियो इब्ने कसीर अल्लामा इमादुद्दीन इब्ने कसीर लिखे थो त महबूब पाक अलैहिस्सलाम जे विसाल शरीफ खां काफ़ी अरसो बाद में हिकिड़ो ऐराबी हिकिड़ो झंगली हिकिड़ो बहराड़ी जो माण्हू
महबूब जे रोज़े शरीफ ते अची हुजूर जे साम्हूं भी अर्ज़ कई, ऐ अल्लाह जा हबीब, कुरान करीम में अल्लाह पाक हिकिड़ी आयत नाज़िल कई आहे, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक। इहा आयत सगोरी मां ॿुधी आहे, पर अल्लाह पाक जा हबीब मां तव्हां जे ज़िंदगीअ में अची कोन सघियो आहियां। हाणे इहा आयत अॼु भी कुरान में मौजूद आहे, पर इन आयत ते अमल करे मां अॼु तव्हां जे दरगाह में आयो आहियां। पंहिंजे गुनाहनि जा अंबार खणी तव्हां जे दरबार में अर्ज़ थो कयां, ओ अल्लाह जा हबीब, मूंखे अल्लाह खां माफ़ी वठी ॾे। सभई चओ सुभान अल्लाह। अल्लामा इब्ने कसीर फरमाए थो, इएं पियो रड़ियूं करे, इएं पियो दाहूं करे, इएं पियो बाडाए, जीअं को जहिड़े माण्हू जे आॾो रूबरू ॻाल्हाईंदो आहे, इएं पियो मुंहिंजे हबीब करीम सां ॻाल्हाए ऐं पंहिंजे अक़ीदत ऐं मुहबत सां बार बार पियो चवे, या रसूल अल्लाह, आयो हां तुंहिंजे दर ते, अल्लाह अचण जो क़ैद लॻायो आहे, मां तो वटि आयो आहियां, वारो कर ख़ुदा जा हबीब, मुंहिंजी सिफारिश कर। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम खे सॾे 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 काफ़ी देर ताईं अखियुनि मां ॻोढ़ा वाए वाए रोई दुआ घुरी। हाणे बाब सलाम खां निकितो, अल्लाह से तो असांखे मदीने जो दीदार कराए, बाबे सलाम ॾेखारे, उन बाबे सलाम खां अंदर हली मुस्तफ़ा ते सलाम पढ़ो। चवे तो जीअं जो बाबे सलाम खां निकितो, उते महबूब जे दरवाज़े जो मुजावर आहे, उन जो नालो हज़रत उतबी आहे, ओ उते वेठड़ो हो, ये भित खे टेक ॾेई वेठो आहे। हिन जूं रड़ियूं दाहूं आऊं ॿुधाई पे, जमल रोई रोई अॻिते निकितो, उतबीअ खे अख लॻी वई, निंड अची वई, अञा अख सां मस लॻी त नबी पाक अलैहिस्सलाम खे ख्वाब में फरमाइनि था, या उतबी अलहिकल ऐराबी, ओ उतबी सगोरा उथी इनी ऐराबी झंगलीअ खे वञी ॿाहिरि मिल ऐं हुनखे ख़ुशख़बरी ॾे ऐं ॿुधाईंसि त मां मुहम्मद करीम तोखे अल्लाह खां माफ़ी वठी ॾेई छॾी आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। इन मज़ा मालूम थियो त हर ज़माने जे लाइ आयतकार आमद आहे। चओ सुभान अल्लाह। हर ज़माने जे लाइ आयतकार आमद आहे, उते वञे त बि कार आमद आहे, जे काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मुस्तफ़ा जे रूह खे हाज़िर सम्झी हिते बि फरियाद करे त हिते बि कार आमद आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿियो किताब आहे हिकिड़ो, चौथी सदी जो मिसबाहुज़्ज़लाम किताब जो नालो आहे, मोतबर आलिम जो लिखियल आहे, चौथी सदी जो किताब आहे। उन्ही में मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम खे फरियादुनि जा दलील ऐं सबूत लिखियल आहिनि। हिकिड़ो हवालो तव्हांजे आॾो पेश करे दुआ घुरां, अल्लाह करे तव्हां असांखे मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब थी पवे। उन मिसबाहुज़्ज़लाम वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त मराक